Assalamualaikum. My Parvez Limited and last time असां जो टॉपिक पढ़ियो चैप्टर नंबर 5 केमिकल बॉन्ड में आयनिक बॉन्ड छा है ऐं आयनिक बॉन्ड जो ख़ासियत अज असां टॉपिक पढ़ंदासीं कोवेलेंट बॉन्ड छा है ऐं कोवेलेंट बॉन्ड जो कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि उन सां गॾु कोवेलेंट बॉन्ड जा कुझु एग्जांपल कंदासीं। अच्छा, आयनिक बॉन्ड के बारे में असां पढ़ियो त आयनिक बॉन्ड तॾहिं ठहंदा आहिनि जॾहिं इलेक्ट्रॉन ट्रांसफर थींदा आहिनि, मतलब एक इलेक्ट्रॉन ॾे ॿियो इलेक्ट्रॉन वठे त उन जे विच में हिकिड़ो फोर्स जनरेट थींदो आहे जंहिंखे असां इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स चवंदा आहियूं ऐं उन इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स जे करे असां उन बॉन्ड खे इलेक्ट्रोवेलेंट बॉन्ड चवंदा आहियूं ऐं उनखे असां छो जो उन में आयन्स ठहंदा आहिनि, जेकॾहिं इलेक्ट्रॉन ईंदो त उन ते पॉजिटिव चार्ज ईंदी, इलेक्ट्रॉन वठंदो त उन ते जो नेगेटिव चार्ज ईंदी, त नेगेटिव चार्ज या पॉजिटिव चार्ज जो एटम हूंदो आहे उनखे असां आयन चवंदा आहियूं। उन आयन्स ठाहिण जे करे उनखे असां आयनिक बॉन्ड में चवंदा आहियूं। ठीक है, जॾहिं त कोवेलेंट बॉन्ड छा हूंदो आहे, जॾहिं हिकु एटम ॿिए एटम सां इलेक्ट्रॉन शेयर करे त अहिड़े क़िस्म जे बॉन्ड खे असां चवंदासीं कोवेलेंट बॉन्ड। मतलब त हिकु एटम ॿिए एटम सां पंहिंजा इलेक्ट्रॉन शेयर करे त उनखे असां कोवेलेंट बॉन्ड चवंदासीं। जीअं लास्ट में असां पढ़ियो त बॉन्ड छो ठहंदा आहिनि, बॉन्ड इन करे ठहंदा आहिनि त उनजी जेकी वैलेंस इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन जेकी हुजे उहा नोबल गैसेस वारी हुजे, मतलब त उनजे लास्ट शेल में या त 2 इलेक्ट्रॉन हुजनि या त 8 इलेक्ट्रॉन हुजनि। ठीक है, हाणे जीअं एग्जांपल वठूं था पहिरियों हाइड्रोजन जो। हाणे हाइड्रोजन जो एटम हूंदो आहे जंहिंजे लास्ट शेल में हिकु इलेक्ट्रॉन हूंदो ऐं उहो शेल हूंदो आहे के। हाणे के शेल जी जेकी कैपेसिटी हूंदी आहे उहा हूंदी आहे 2 इलेक्ट्रॉन। त हाइड्रोजन जेकॾहिं कंहिं ॿिए हाइड्रोजन सां कंबाइन थींदो त न इलेक्ट्रॉन ॾींदो न वठंदो, बल्कि उनजा जेके बैलेंस शेल आहिनि उहे पाण में मिलंदा ऐं इलेक्ट्रॉन जी शेयरिंग थींदी। मतलब त हाइड्रोजन ऐं हाइड्रोजन ॿिन्ही जा जेके इलेक्ट्रॉन आहिनि शेल आहे उहे कंबाइन थींदा आहिनि, उहो जेको इलेक्ट्रॉन आयो ॿिन्ही हाइड्रोजन जो ॿिन्ही शेल जो काउंट कयो। त हाणे अहिड़े क़िस्म जे बॉन्ड खे असां चऊं था दैट इज कोवेलेंट बॉन्ड। हाणे शेयरिंग जेकी थींदी आहे, जीअं कुछ अहिड़ा एटम हूंदा आहिनि जेको हिकु इलेक्ट्रॉन शेयर कंदा आहिनि, कुछ अहिड़ा एटम हूंदा आहिनि जेके 2 इलेक्ट्रॉन शेयर कंदा आहिनि, कुछ एटम अहिड़ा हूंदा आहिनि जेके 3 इलेक्ट्रॉन शेयर कंदा आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो इलेक्ट्रॉन शेयर थिए थो त उनखे चवंदासीं सिंगल कोवेलेंट बॉन्ड। जेकॾहिं 2 इलेक्ट्रॉन शेयर थियनि था त उनखे चवंदासीं डबल कोवेलेंट बॉन्ड ऐं जेकॾहिं 3 इलेक्ट्रॉन शेयर थियनि था त उनखे चवंदासीं ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। हाणे ॾिसूं था भई सिंगल कोवेलेंट बॉन्ड कहिड़ा आहिनि। जीअं हाइड्रोजन ऐं हाइड्रोजन जे विच में हिकिड़े इलेक्ट्रॉन जी शेयरिंग थिए थी त उनखे चवंदासीं सिंगल कोवेलेंट बॉन्ड। जे क्लोरीन जे लास्ट में 7 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, ॿिए क्लोरीन जे लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। हाणे क्लोरीन जॾहिं पाण में बॉन्डिंग ठाहींदी त उहो जेको सिंगल इलेक्ट्रॉन वठंदो उहो पाण में शेयर कंदा, त उनजे बि लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन अची वेंदा, उनजे लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन अची वेंदा। त अहिड़े क़िस्म जे बॉन्ड खे असां चवंदासीं सिंगल कोवेलेंट बॉन्ड। जीअं ऑक्सीजन आहे, हाणे ऑक्सीजन जेको आहे, जेकॾहिं ऑक्सीजन ॾिसूं था त 6 ए ग्रुप जो एलिमेंट आहे, कंहिंजो 6, मतलब उनजे लास्ट शेल में घणा इलेक्ट्रॉन हूंदा, 6 इलेक्ट्रॉन हूंदा, जंहिंमें 4 जेके हूंदा इलेक्ट्रॉन उहे पेयर जी सूरत में हूंदा, मतलब पेयर हूंदा ऐं 2 जेके हूंदा इलेक्ट्रॉन उहे अनपेयर हूंदा। त हाणे 2 इलेक्ट्रॉन जेके अनपेयर हूंदा उहे छा कंदा, ॿिए ऑक्सीजन सां कंबाइन थींदा, मतलब शेयरिंग जेकी थींदी उहा 2 इलेक्ट्रॉन में थींदी। 2 इलेक्ट्रॉन तो हिकिड़ी साइड खां जो 2 इलेक्ट्रॉन शेयर कंदो ॿी साइड खां। त अहिड़े क़िस्म जे बॉन्ड खे असां चवंदासीं जिथे 2 इलेक्ट्रॉन शेयर थियनि पिया ॿिन्ही पासनि खां, त उनखे असां चवंदासीं डबल कोवेलेंट बॉन्ड या डबल बॉन्ड। अच्छा, जीअं नाइट्रोजन आहे, हाणे नाइट्रोजन जो केस कुझु आहे कि नाइट्रोजन जे लास्ट शेल में हूंदा आहिनि 5 इलेक्ट्रॉन, जंहिंमें हिकिड़ो पेयर हूंदो, यानी जॾहिं बि पेयर इलेक्ट्रॉन अचे थो त पेयर जो मतिलबु आहे त उहो बॉन्डिंग में हिस्सो न वठंदो इन कोवेलेंट केस। अच्छा, ॿियो हिकिड़ो बॉन्ड ठहंदो आहे जंहिंखे क्वाड्रेटिक कोवेलेंट बॉन्ड चवंदा आहियूं। उन ते नेक्स्ट टाइम में ईंदासीं त उहो उन पेयर ते थोरो घणो अट्रैक्शन कंदो आहे, पर उहो अॻिते ॾिसी कंदासीं।
जेके अनपेयर्ड इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे बाड़ी में हिसो वठंदा आहिनि। त हाणे नाइट्रोजन वटि 3 इलेक्ट्रॉन आहिनि। ॿियो एटम जेकॾहिं नाइट्रोजन जो अचे थो त उन जे लास्ट शेल में बि 5 इलेक्ट्रॉन हूंदा, जंहिंमें हिकिड़ो पेयर हूंदो ऐं 3 जेके एटम हूंदा उहे अनपेयर हूंदा। त हाणे 3 जेके आहिनि 3 हिकु साइड खां 3 ॿिए साइड खां इहे 3 पाण में शेयर थींदी 3 एटमनि जी। त जेको बॉन्ड ठहंदो उहो ठहंदो ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। सो कोवेलेंट बॉन्ड अहिड़े क़िस्म जो बॉन्ड आहे, अहिड़े क़िस्म जो ज़ोर आहे जेको ॿिनि एटमनि जे विच में इलेक्ट्रॉन शेयर थियण जी सूरत में पैदा थिए। ठीकु है, उन खां बाद में असां पढ़ियो त भई शेयरिंग कीअं थींदी आहे, ॿई एटम हिकु इलेक्ट्रॉन ॿ इलेक्ट्रॉन या 3 इलेक्ट्रॉन शेयर कंदा आहिनि। उन खां बाद में असां पढ़ियो त भई कोवेलेंट बॉन्ड जे क़िस्म कहिड़ा थींदा आहिनि। कोवेलेंट बॉन्ड जे क़िस्म थींदा आहिनि, हिकिड़ो सिंगल कोवेलेंट बॉन्ड थींदो आहे, ॿियो डबल कोवेलेंट बॉन्ड थींदो आहे, टियों ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। अच्छा, सिर्फ इहो न आहे त कोवेलेंट बॉन्ड सिर्फ हिकु जहिड़नि एटमनि में ठहनि। जीअं कार्बन ऐं कार्बन जे विच में एग्जांपल ॾिनो वियो, नाइट्रोजन ऐं नाइट्रोजन जे विच में एग्जांपल ॾिनो वियो, ऑक्सीजन ऐं ऑक्सीजन जे विच में एग्जांपल ॾिनो वियो। त ईअं न आहे। जीअं फॉर एग्जांपल हाइड्रोजन ऐं क्लोरीन आहे। हाइड्रोजन खे हिकु इलेक्ट्रॉन जी ज़रूरत हूंदी आहे ऐं क्लोरीन खे हिकु इलेक्ट्रॉन जी ज़रूरत हूंदी आहे, छो जो हुनजे लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, हुनखे 8 कंप्लीट करणा पवंदा आहिनि। ऐं हाइड्रोजन जे शेल में हिकु इलेक्ट्रॉन हूंदो आहे पर हुनखे डुप्लेट कंप्लीट करणो पवंदो आहे, यानी 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट करणा पवंदा। पोइ इहे पाण में छा कंदा, शेयरिंग कंदा। ठीकु है, शेयरिंग करण जी सूरत में उन्हनि जे विच में जेको बॉन्ड ठहंदो उनखे असां चवंदासीं दैट इज कोवेलेंट बॉन्ड। जीअं वाटर जो एग्जांपल वठो। हाणे वाटर जेको आहे उहो ऑक्सीजन जे लास्ट में 6 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि ऐं हाइड्रोजन जंहिंजे लास्ट शेल में 1 इलेक्ट्रॉन हूंदो आहे। त जेकॾहिं असां वाटर जो फॉर्मूला लिखंदा आहियूं H2O। ठीकु है, H2O मतलब हाइड्रोजन में 2 हूंदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां छा थींदो आहे त हिकु हाइड्रोजन पंहिंजो डुप्लेट कंप्लीट करण जे लाइ सिंगल इलेक्ट्रॉन सां जेको ऑक्सीजन जे आखिरी शेल में मौजूद हूंदो उन सां शेयरिंग कंदो। ॿियो हाइड्रोजन सिंगल इलेक्ट्रॉन सां जेको ॿियो हाइड्रोजन जो एटम इलेक्ट्रॉन हूंदो आहे, जेको अनपेयर्ड इलेक्ट्रॉन हूंदो आहे, सिंगल इलेक्ट्रॉन हूंदो आहे, उन सां शेयरिंग कंदो। इन शेयरिंग जी सूरत में ये ॿई जेके आहिनि सो सिंगल कोवेलेंट बॉन्ड आहे, मतलब हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मतलब 2 सिंगल बॉन्ड थी विया वाटर जी सूरत में। त वाटर में जेकी बॉन्डिंग थींदी आहे उहा हूंदी आहे कहिड़ी बॉन्डिंग, उनखे असां चवंदा आहियूं कोवेलेंट बॉन्ड। अच्छा, उन खां बाद में कोवेलेंट बॉन्ड बेसिकली कुछ कोवेलेंट बॉन्ड अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे असां चवंदा आहियूं नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड ऐं कुछ कोवेलेंट बॉन्ड अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे चवंदा आहियूं पोलर कोवेलेंट बॉन्ड। हाणे नॉन पोलर ऐं पोलर कोवेलेंट बॉन्ड छा हूंदा आहिनि, बेसिकली जीअं हाइड्रोजन ऐं हाइड्रोजन आहे, ऑक्सीजन ऐं ऑक्सीजन आहे, नाइट्रोजन ऐं नाइट्रोजन आहे। जेकॾहिं इन्हनि जी इलेक्ट्रोनेगेटिविटी ॾिसूं था त हाइड्रोजन ऐं हाइड्रोजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी सेम आहे। त जॾहिं बि इन्हनि में इलेक्ट्रॉन शेयरिंग थींदी त ॿिन्ही वटि ताक़त एतिरी आहे जो उन इलेक्ट्रॉननि खे विच ते बीहारे, मतलब न हाइड्रोजन जो हिकिड़ो एटम हिन पासे चिपकी सघंदो न ॿियो एटम हिन पासे। ऑक्सीजन जे केस में बि ऑक्सीजन ऐं ऑक्सीजन ॿिन्ही जी इलेक्ट्रोनेगेटिविटी हिकु जहिड़ा आहे त उनजी इलेक्ट्रोनेगेटिविटी बि सेम हूंदी। नाइट्रोजन ऐं नाइट्रोजन जे केस में बि सेम हूंदी। पर जेकर असां हिकु केस वठूं जीअं हाइड्रोजन ऐं क्लोरीन आहे, हाइड्रोजन क्लोराइड ठहंदो आहे जंहिंखे असां हाइड्रोक्लोरिक एसिड बि चवंदा आहियूं। सो हाइड्रोजन ऐं क्लोरीन जे केस में छा आहे त जॾहिं तव्हां ॾिसंदव त हाइड्रोजन ऐं क्लोरीन हिकिड़ो बॉन्ड ठाहींदा, हाणे उन बॉन्ड में क्लोरीन 7th ग्रुप जो आहे ऐं हाइड्रोजन 1st ग्रुप जो। बेसिकली हाइड्रोजन पेरियोडिक टेबल में कंहिं बि ग्रुप जो कोन्हे, पर कंसीडर कयूं त 1st ग्रुप जो एलिमेंट आहे त हुन वटि हिकु इलेक्ट्रॉन हूंदो आहे, हुन वटि 7 इलेक्ट्रॉन हिकु हूंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां हुन वटि जेकी इलेक्ट्रोनेगेटिविटी थींदी, मतलब इलेक्ट्रॉन छिकण जी सलाहियत थींदी, उहा वधीक थींदी। पोइ जेॾी महिल शेयरिंग थींदी त क्लोरीन को शेयर्ड पेयर जेको आहे पाण ॾे छिके रखंदो, पाण ॾे छिके वठंदो।
અને जहिड़े तरीक़े सां हुन पेयर्ड बॉन्ड ॾेई छिकियो त उन सूरत में जेको शेयर्ड पेयर आहे उहो घणे क़दर क्लोरीन ॾे हूंदो ऐं हाइड्रोजन ॾे न हूंदो, मतिलबु हाइड्रोजन खां थोरो विथूर हूंदो, परे हूंदो। त हाणे अहिड़े क़िस्म जे बॉन्ड खे असां चवंदासीं पोलर कोवेलेंट बॉन्ड, जंहिंमें हिकु इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट पेयर ऑफ इलेक्ट्रॉन पंहिंजे तरफ़ छिके थो कंहिं कोवेलेंट बॉन्ड में, त उनखे असां चवंदासीं पोलर कोवेलेंट बॉन्ड। जेकॾहिं ॿिन्ही जी इलेक्ट्रोनेगेटिविटी साॻी आहे ऐं शेयर्ड पेयर जेका कंहिंखे छिकिजे नथो, विच ते आहे, त उनखे असां चवंदासीं नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड। अच्छा, हाणे चवंदा प्रॉपर्टीज़ ते, त भई प्रॉपर्टीज़ खे ॾिसूं त जेके बि कोवेलेंट बॉन्ड हूंदा आहिनि उहे आम तौर ते गैसेस हूंदा आहिनि, पर गैसेस ऐं लिक्विड्स हूंदा आहिनि। जेकॾहिं उहे सॉलिड हूंदा आहिनि त सॉफ्ट सॉलिड हूंदा आहिनि, पैक्ड न हूंदा आहिनि, सॉफ्ट सॉलिड में कंसीडर कया वेंदा आहिनि। अच्छा, उन खां अलावा जेके बॉन्ड्स हूंदा आहिनि उहे मॉलिक्यूल जी सूरत में रही सघंदा आहिनि, मॉलिक्यूल जी सूरत में मतिलबु उनजो सिंगल सिंगल यूनिट थी सघे थो। जॾहिं त जेके आयोनिक बॉन्ड्स हूंदा आहिनि रहंदा आहिनि, मतिलबु जीअं H2O आहे त हिकिड़ो अलॻि मॉलिक्यूल आहे, उहो ॿिए H2O सां मिलियल आहे, त अहिड़े तरीक़े सां मॉलिक्यूल अलॻि अलॻि हूंदा आहिनि। जॾहिं त आयोनिक बॉन्डिंग में ईअं न थींदो आहे, आयोनिक बॉन्डिंग में उहे क्रिस्टल जे फॉर्म में हूंदा आहिनि। अच्छा, उन खां अलावा जेके बि कोवेलेंट कंपाउंड्स हूंदा आहिनि उनजो मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट लो थींदो आहे, जेके बि लिक्विड्स हूंदा आहिनि उनजो मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट लो आहे, ठीकु आहे। अच्छा, उन खां अलावा जेकॾहिं असां कंसीडर कयूं त जेके बि कोवेलेंट बॉन्ड्स हूंदा आहिनि उहे नॉन इलेक्ट्रोलाइट्स हूंदा आहिनि। नॉन इलेक्ट्रोलाइट्स खां मुराद छा आहे त उहे उन जा जेके सॉल्यूशंस हूंदा आहिनि उहे इलेक्ट्रिसिटी ऐं बिजलीअ खे कंटेक्ट न कंदा आहिनि। ऐं लास्ट में इहो हूंदा आहिनि जेके बि कोवेलेंट बॉन्ड हूंदा आहिनि उहे पाणीअ में डिज़ोल्व, यानी पोलर सॉल्वेंट में डिज़ोल्व न थींदा आहिनि, जॾहिं त बेंजीन, ईथर, कंपाउंड्स हूंदा आहिनि, कोवेलेंट सॉल्वेंट हूंदा आहिनि, उन्हनि में डिज़ोल्व थी सघनि था। सो इहो जो अॼु टॉपिक ऐं अॼु असां कवर कयो त कोवेलेंट बॉन्ड छा आहे। अहिड़ो बॉन्ड जेको ॿिनि एटम जे विच में इलेक्ट्रॉन शेयर करण जे करे पैदा थिए। उन खां अलावा असांजो सिंगल कोवेलेंट बॉन्ड जंहिंमें हिकु इलेक्ट्रॉन शेयर थिए, डबल कोवेलेंट बॉन्ड जंहिंमें ॿ इलेक्ट्रॉन शेयर थियनि, ऐं ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड जंहिंमें 3 इलेक्ट्रॉन शेयर थियनि। उन खां बाद में असांजो भई पोलर ऐं नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड। पोलर उहो हूंदो आहे जंहिंमें शेयर पेयर ऑफ इलेक्ट्रॉन कंहिं हिकु एटम ते छिकियल हुजे त उनखे असां पोलर कोवेलेंट बॉन्ड चवंदासीं, ऐं जेकॾहिं छिकियल न हुजे त उनखे असां नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड चवंदासीं। उन खां बाद में असां कुझु प्रॉपर्टीज़ पढ़ियूं। उम्मीद आहे